नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया रोड में खबर ॾींदा हलूं त भरिया रोड के फतेहपुर पाड़े की रवासण बेवा औरत ज़रीना चना ऐं संदसि धी नुसरीन चना जो मीडिया आॾो मुबीना तौर पुलिस पारां खंबी गुम कयल नौजवान की रिहाई लाइ भरिया रोड पुलिस जे ज़ियादतियुनि खिलाफ़ सख़्त एहतजाज कंदे इन्हनि चयो आहे त भरिया रोड पुलिस बासरन जे चवण ते पुट अल्लाह बख्श उर्फ राजा चना के खंबी खणे गुम करे छॾियो। असां थाणे ते वियासीं त भरिया रोड पुलिस मोटाए छॾियो। इन मौके ते नौजवान जी अमड़ ज़रीना चना रोईंदे चयो त भरिया रोड पुलिस असां सां नाजाइज़िन बासरन जे चवण ते कई है। मुंहिंजे नौजवान पुट खे खणी अणॼातल हंध ते लिकाए गुम करे छॾियो आहे। इन्हनि वधीक ॿुधायो त असांजो नौजवान ग़रीब पोरियत। इन्हनि चयो त असांखे ख़तरो आहे त नौजवान मथां कूड़ो केस दाख़िल कयो वेंदो। असांजे घर में हिकु ई कमाइण वारो आहे, उन खे बि पुलिस खणी वई आहे। संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर भी नथी कई वञे। हिननि SSP नौशरो फेरोज़ ऐं ॿियनि वसारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी नौजवान खे आज़ाद करे इंसाफ कयो वञे। मुझे लाविश के नाले से जो कुछ सुबह करी ना परवेज चनो खायो दस इरशाद चने जो भा पिंजरो दस पते ऊपर में केड़ा पुलिस एहलकारवा पुलिस जो नालो आए सही पे सुबानी वो करियो दस शायद ने सके पुलिस वाला दसनी कोन ता 27 सके प्यादा तंग के पुलिस बिरार दली करे मारो ता यो इतो छोकरो है कि छोकरी यार न सालो ने के बचड़ा न ने जब बचड़ा ही हो तो पाले ठीक है मां में पाजे पुटन न वटा है के मुर्तवल जाते के बच्चा न मां उन को दिला। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।